उडेरो लाल में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त उडेरो लाल में 24 तारीख़ खां मुसलसल बरसातूं पवण सबब ख़ैबर शहर ऐं उन जे पस गिरदाई वारे इलाइक़नि जे घरनि घटियुनि में पानी जमा थियण जे करे रवासी सख़्त परेशानियुनि में मुब्तला। मच्छरनि जो बि आज़ार वधी वियो आहे। पीपल्स पार्टी क़िबला मखदूम जमील जमा जे कोऑर्डिनेटर सईद मुमताज शाह, पीपल्स पार्टी रईस खावंद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी पंहिंजे ज़ाती ख़र्च ते यूसी शेर मोहम्मद ठोड़ा में बीठल बरसाती पानी नेकाल जे लाइ पीपल्स पार्टी उम्मीदवार चेयरमैन मीर वसीम टालपुर, वाइस चेयरमैन निसार अहमद शौक़ ऐं आखवंद ग्रुप जी टीम खे मशीनरी ॾेई करे हुकुम जारी कयो त यूसी शेर मोहम्मद ठोड़ा ऐं उन जे पर्सगिरदाई वारे इलाइक़नि जंहिं बि ॻोठ में बरसाती पानी बीठल हुजे उतां पानी कढरायो वञे। आखवंद ग्रुप जी टीम बरसाती पानी नेकाल करण में सरगर्म बणियल आहे। यूसी शेरमान ठोड़ा में ही जेका टैंकी बीठी आहे इहा रईस आखवंद अब्दुल लतीफ़ पीपल्स पार्टी जे अॻवान जेका असां ॾिनी आहे। हिते खोखर बिरादरनि जो जेको बरसात जे हवाले सां जेके घर ॿुॾी विया हुआ ऐं पानी तमामु घणो थी वियो ऐं ॿियो जेको यूसी शेरमान ठोड़ा में जेको ही रूटर पियो हले क़िबला साईं मखदूम जमील जमा जे कोऑर्डिनेटर साईं मुमताज़ अली शाह ऐं आखवंद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी जिन जी सख़्त हिदायतनि मुताबिक़ यूसी शेरमान ठोड़ा जो सेक्रेटरी भी जेको करमला सोलंकी मौजूद आहे। आखवंद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी साहब पंहिंजे ज़ाती ख़र्च ते कढाए रहियो आहे ऐं असां बि उनजा जेको काउंसलर आहियूं ऐं सुबुह खां कोशिश में लॻा पिया आहियूं। इन रोड तां पाणी असां कढायो आहे, खोखरनि जे घरनि मां बि किरे पियो ऐं असां थोराइता आहियूं साईं जिन जा जिन पंहिंजे ज़ाती ख़र्च ते असांखे मशीनरी ॾिनी। ही सुबुह जो मशीनूं खणी आयो आहे जेके खोखरनि जे घरनि में लॻियूं पियूं आहिनि ऐं असांजे जेके मुखालिफ़ आहिनि उहे विच में अचनि था ऐं उहे जो पंहिंजो जेको ॾेखारीनि था त असां हीअ पिया कयूं फ़िलहाल हुनजो को बि अहिड़ो कोन्हे रद्द अमल निकिरे पई। आखवंद सिद्दीकी तरफ़ां निकिरे पई आहे उन्हनि जी महिरबानी आखवंद अब्दुल लतीफ़ सेक्रेटरी मौजूद आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।